जे बार दुनियावी माँ प्यो के चए में हुजण वारो वणंदो आ तो पो हिनी दाता के हिनी रब के वो सिख कीअं वणंदो जेको चए को ॿाहिरि हुजे हर ॻाल्हि ते बहस करे वणंदो। जे हिनी पिता के वणण अचो था न तो पंहिंजो वेस भी उहो ई हुजे, सादगी हुजे, रूप अहिड़ो हुजे, कपड़ा अहिड़ा हुजनि कंहिंखे ॾिसी करे रब यादि अची वञे, कंहिंखे ॾिसी करे मन में शैतान पैदा न थी वञे। माफ़ कजो, अॼुकल्ह जी यंग जनरेशन में एक अजीब किस्म जी हवा है दिमाग में, तो दुनिया काथे वञी पहुती आहे, छा आहे दुनिया सां हलण में। तो यादि कयो असांजा माउ पीउ भले वीचारा सीमेंट वारे घरनि में रहंदा हुया, मार्बल न लॻल हूंदी हुई, सादगी हूंदी हुई, ख़ुशि उहे हूंदा हुया। अॼु जेतिरियूं सहूलियतां असांखे मिली वञनि असां जहिड़ो दुखी कोई न। सभु कुझु रब ॾेई छॾियो आहे, पोइ बि हाय हाय कंदे ॾींहुं लहे थो। जेतिरा सुखनी ओतिरा दुखी हूं, पोइ यादि रखिजो जेतिरी सादगी हूंदी आहे न बंदो ओतिरो ख़ुशि हूंदो आहे। जेतिरियूं इच्छायूं वधंदियूं, जेतिरियूं ख़्वाहिशूं वधंदियूं, ओतिरो बंदो दुखी थींदो। हे शइ हिन वटि आहे, मां वटि छो न आहे। हिनखे पाइण लाइ जे 10,000 जी ड्रेस आहे, मां वटि छो न आहे। तो यादि रखो जे रीस करणी आहे न तो चङी रीस कयो, कोई कपड़नि जी रीस न कयो, मोबाइलनि जी रीस न कयो। जे रीस करणी भी आहे न, हिकिड़ी रीस इहा कयो त हे हेतिरी थी करे सुखमनी साहिब जो पाठ स्टेज ते पढ़ी सघे थी, मां एॾी वॾी थी वई आहियां, मां छो न वेठी आहियां अञा ताईं, मां छो नथो करे सघां। जे पियो आहे रीस करे मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी ॼायल आहे, अॼु स्टेज ते वेही कीर्तन करे सघे थी, त पोइ मां छो पोयो आहियां। रीस करणी आहे कोई चङी रीस कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि बि साध संगत जी, तव्हांजो गुरुद्वारो नओं ठहियो आहे, हाणे शुरूआत आहे, ईअं सम्झो हाणे इम्तिहान शुरू थिया आहिनि, हाणे मंज़िल न आहे मिली, हाणे सफ़र जी शुरूआत आहे। छो जो सतगुरु चवंदो आहे न, जेको खावे जेको भुंचे। हाणे खाई सभिनि छॾियो, गुरुद्वारो ठही वियो, सतगुरु ॾेई छॾींदा हथ में। हाणे ॾिसो हज़म केरु केरु करे थो, न त ईअं अमूमन इहा ई शइ थींदी आहे। पीउ जी जायदाद हुजे न, सेवा करण महिल पुट को न आहे ॾींदा, हिसे वठण महिल सभु पुट जागी पवंदा आहिनि। हाणे वॾो मां आहियां, मुंहिंजो हक़ आहे, मुंहिंजो उहिदो आहे। गुरुद्वारनि में बि थींदी आहे इहा शइ। छो जो धार्मिक स्थान ते जेतिरी सियासत अॼुकल्ह वधी वई आहे, काथे न आहे। माफ़ कजो, अखियुनि सां ॾिठल ॻाल्हियूं नी। कॾहिं कॾहिं कंहिंजो अॻिते वधण असां को बर्दाश्त न आहे थींदो, तो छा कंदासीं, उन ताईं न पहुची सघंदासीं, उनखे छिके करे पाण ताईं पहुचाइण चाहींदा। मां अॻिते नथो वधां, तूं कीअं अॻिते आ। रीस कयो, ॾाढी सुठी आहे, चङी रीस कयो। हा, मन में इहा शइ सोचो, हे एॾो अॻिते वधी वियो आहे, मां छो पोयो आहियां दाता, मां ते कॾहिं कृपा कंदे। इहा रीस आहे, इहा निमाणप आहे। पातशाह जी उनखे निवाजे छॾियो थी, तीअं मूंखे निवाजे छॾ, मां ते कोई कृपा कर, मां बि तोखे वणी वञा। इहा रीस आहे। उहो अॻिते आहे, मां छो पोइते आहियां, इहा रीस आहे। पर मां पोइते आहियां, उहो छो अॻिते आहे, इहो साड़ आहे। जंहिं ॾींहुं इहा साड़, इहा ईर्खा अंदर में अची वई न, तो यादि रखिजो बंदो उते भस्म थी वेंदो, कुझु न मिलंदो। गुरु नानक जे घर में जे कंहिं ॿार खे स्कूल वठी वञूं था, पहिरियों एडमिशन हुनजी किथे थींदी आहे, कहिड़ी क्लास में एडमिशन कंदा आहिनि ॿार जी जेको नओं वञे स्कूल में, केजी में, नर्सरी में, ईअं ई कंदा हूंदा जेतिरो मूंखे यादि आहे। पहिरीं क्लास स्कूल जी केजी क्लास आहे। हे भी गुरु नानक जो स्कूल आहे, जिथे असां जीअण मरण जी जाच सिखण अचूं था। जीणो कीअं, मरणो